अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। तो दोस्तों अॼु की हिन वीडियोज़ में आउं तव्हांखे हिकु अहिड़े शख़्सियत सां मुलाक़ात कराईंदुसि जेको तमामु बहितरीन एक्टर्स ऐं तमामु बहितरीन अदाकार आहे, जंहिं काफ़ी सारियूं फिल्मूं ऐं ड्रामा बि पिणु कया आहिनि। दोस्तों हुन अदाकार जो नालो आहे निसार ख़ान चांडियो। अचो त हुननि सां कयूं था खोड़ सारियूं ॻाल्हियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, अॼु जो जेको असांजो सुवालु आहे पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां हिन फील्ड में कीअं आहियो ऐं तव्हांजो इहो कीअं शौक़ु जाॻियो? जी हाँ, बिल्कुलु असां नंढपण में सिंधी फिल्मूं ॾिसंदा हुआसीं। अच्छा। उस्ताद निसार साहिब जेको मुंहिंजो उस्ताद आहे, जी साईं। उन जी फिल्म ॾिसी करे मां दिलि में इहो सोचींदो हुउमि इंशाअल्लाह ताला मां बि कंहिं माना पंहिंजी उमिरि में अची करे फिल्मुनि जो अदाकार थींदुसि। हली हली फिल्मूं कयूंसीं काफ़ी सारियूं। जा ख़ान बाबा मूं फिल्म कई असद कुरैशी सां, जंहिंमें मीर ख़ान जो कैरेक्टर कयोसीं। उन में ॾाढी तमामु घणी मोट मिली ऐं उन खां पोइ काफ़ी फिल्मूं कयूं आहिनि। इल्ज़ाम, बदिले जी बाग, गुरबत जी सज़ा, या तक़दीर, माना XYZ माना काफ़ी फिल्मूं आहिनि जिन्हनि मां तमामु घणी मोट मिली आहे। ऐं हींअर असां जंहिं सेट ते मौजूदु आहियूं उन में मुंहिंजे वॾेरे जो कैरेक्टर आहे असद ख़ान जो। अॼु जेकी फिल्म ठही रही आहे उन फिल्म जो नालो छा आहे? उन फिल्म जो नालो आहे ज़िद्दी रो। अच्छा, अॼु ताईं तव्हां फिल्मूं ऐं ड्रामा घणा कया आहिनि? तक़रीबन 30 खां 35 फिल्मूं आहिनि। अच्छा। ऐं चैनल ते ड्रामा कया आहिनि। हिकु बहिरान चैनल ते जेको आनियर माना हाणे थींदो जनवरी में थियणो आहे। बाक़ी मिरास में आहे, उमेद इंशाअल्लाह ताला एंट्री कंदासीं। अच्छा साईं, पहिरीं फिल्म तव्हां कॾहिं कई? मूं फिल्म पहिरीं फिल्म कई 2015 में। अच्छा। हा, उन जो गुंडा टैक्स नालो हुयो। अच्छा। उन में साइड हीरो जो कैरेक्टर। उन खां पोइ 2018 में मूं अची ख़ान बाबा कई। अच्छा। 2018 खां पोइ 2020 पियो थो हींअर हले। अच्छा। इन जे दौरान मां काफ़ी सारियूं फिल्मूं करे वियो आहियां। सुठी सारी मोट मिली आहे। तमामु घणा हीरो जा कैरेक्टर कया आहिनि। सही। वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो कीमती टाइम कढी असां सां गुरबत जी कचहरी। ठीकु आहे।